नाज़रीन दारावाण मां ख़बर शामिल कजे थी। इख्तियार अली कटवर की रिपोर्ट मूजिब दारावाण में PPHI अस्पताल में पोलियो बाबत अहम मीटिंग थी गुजरी, जैमें पोलियो टीम के हिदायतूं ॾिनियूं वयूं त हर ॻोठ ऐं शहर में ॿारनि खे पोलियो जा क़तरा ज़रूर पियारिया वञनि त जीअं पाकिस्तान में इन ख़तरनाक मर्ज़ जो मुकम्मल ख़ात्मो मुमकिन थी सघे। मीटिंग में UC सेक्रेटरी ऐं दारावाण पुलिस भी मौजूद हुई ऐं पोलियो टीम के मुकम्मल तावन की ख़ातिरी कराई वई। टीम के हिदायत कई वई त हू घिटी घिटी ऐं घर घर वञी ॿारनि ताईं पोलियो जा क़तरा पहुचाइनि। सॼी तहरीक खे न सिर्फ़ सरकारी इदारनि पर शहरी समाजी माण्हुनि ऐं ॻोठाणनि जी भी मुकम्मल हिमायत हासिल आहे। दारावाण में PPHI टीम सरगर्म अमल आहे ऐं इलाइक़े जा शहरी भी पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाइण लाइ अगभरा थी रहिया आहिनि। परवाज़ न्यूज़ जी टीम अहिड़नि कोशिशुनि ते सॼे मुल्क जे पोलियो वर्करनि खे भेटा पेश कंदे चए थी त पोलियो फ्री पाकिस्तान लाइ हर शहरी खे पंहिंजो हिस्सो अदा करणो पवंदो।